सिंध सोशल मीडिया आवामी प्रेस क्लब जाम छोरो ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन के चेयरमैन शेख अब्दुल्ला कोहिस्तानी चयो त इंतहाई अफ़सोस सां चवणो पए त जाम छोरो जी वॾे में वॾी मल्टीनेशनल कंपनी सैंडविच आहे जंहिंजो मेन रोड खां 2 खां 3 किलोमीटर थींदो, जंहिंजी हालत ख़राब ॾिसी को बि गाॾी वारो वञण लाइ तयारु न आहे। अफ़सोस असांखे कंहिं ते करणु घुरिजे, जेके चवनि था त असां कलंदर जा फ़क़ीर आहियूं, उन्हनि खां असां इहो सुवालु पुछंदा छा तव्हां एतिरा साल इक़्तिदार में रही जाम छोरो खे कहिड़ी सहूलियत मुहैया कई आहे। उहे सहूलियतूं तव्हांजे अखियुनि आॾियो आहिनि। जाम छोरे में वॾियूं 3 यूनिवर्सिटियूं, सिंध यूनिवर्सिटी, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी, मेहरान यूनिवर्सिटी ऐं सिंध जो वॾे में वॾो क़िलो रनी कोट जेको असांजे ज़िले जाम छोरो में अचे थो, उनजी तफ़रीह लाइ रोड रस्ता उजड़ियल आहिनि। वधीक उन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दरिया जे कंध ते रही करे हितां जा माण्हू पाणी जहिड़ी अज़ीम नेमत खां महरूम आहिनि ऐं फुड़े लाइ सिकी रहिया आहिनि। हितां जा ग़रीब माण्हू पैसनि ते पाणी जा टैंकर लहिराइनि था, जंहिंजी क़ीमत 500 खां 1200 ताईं आहे। ब्यूरो रिपोर्ट अनवर शोरो, सिंध सोशल न्यूज़, जाम छोरो।